बशीरा किथां जा हो? खेरपुर जा हे तव्हां सां गॾु रस केरु थींदो आहे? इहो मुड़ुस आहे। असां प्यार जो परणो कयो आहे खेरपुर जी अदालत। हाणे छा मामलो आहे? इहो मामलो आहे जो मुंहिंजो मामा चाचा क्रोध था कनि, मुंहिंजी अम्मी अम्मा ख़ुशि आहिनि, मुंहिंजा मामा चाचा आहिनि उहे क्रोध था कनि। अच्छा, तव्हांखे कीअं पसंदि आयो? इहो बचपन खां वठी असां हिक ॿिए खे चाहींदासीं, मोहबत करणु लॻासीं। हाणे मुंहिंजो मामा चाचा आहिनि, असां मोहबत कयो, निकाह कयो आहे। उहे त चवनि था भॼी शादी कयो, पर न, मां पंहिंजी मर्ज़ी सां निकाह कयो, मर्ज़ी सां ख़ुशि आहियां, मूंखे काई तकलीफ़ न आहे। मुंहिंजा मामा चाचा आहिनि त मुंहिंजे मुड़ुस खे कारप अंजाम हणी क़तल था कनि। हिन मां मूंखे ख़तरो आहे, असांजी जान खे ख़तरो आहे। मुंहिंजे मुड़ुस जे घर भातियुनि खे, मूंखे, मुंहिंजे पीउ माउ खे तंग था कनि। असीं दर पदर था रहूं, असां दर पदर जी ज़िंदगी खे मजबूर आहियूं, इलाही तकलीफ़ में आहियूं। तव्हांखे कंहिं मां ख़तरो आहे? असांखे पंहिंजे मामनि मां सलीम, मजीद, सदर, मंज़ूर, उन्हनि जा पुट सनाला, असद, राणल, नाइद, मंज़ूर जा पुट राजा, निसार, एहसान, जावेद ऐं एहसान, सिंगार, हकीम, पठान, तस्लीम, राइब, गुलबेग। इहो असांखे अपील आहे मुंहिंजे मुखे मुंहिंजे मुड़ुस खे